सजण तूं नवाए वरी ईद आई हथ छो लाजे एडी देर लाई सजण तूं नाए अञा तूं ना। जी नाज़रीन, KTN जे ईद स्पेशल प्रोग्राम में सिंध जे नाले वारे गायक उस्ताद रजब फ़कीर सां गॾु आहियूं। उस्ताद रजब फ़कीर थर जे नाले वारे गायक उस्ताद मुराद फ़कीर जो पोटो आहे ऐं उस्ताद रजब फ़कीर पंहिंजे महिनतनि सां शोहरत जे इंतिहाई घणनि बुलंदियुनि ते हुन महिनत करे पंहिंजो हिकिड़ो निरालो मुनफ़रद मक़ाम ठाहियो आहे। ऐं उस्ताद रजब फ़कीर जिते उस्ताद शफ़ी फ़कीर जेको असांजे सिंध जो क्लासिकल गवैयो आहे उन जो शागिर्द आहे, उते उस्ताद रजब पाण महिनत करे पंहिंजा इंतिहाई घणा शागिर्द पैदा कया आहिनि। मिठी में हिकिड़ी इंतिहाई शानदार अकेडमी पण मुराद फ़कीर जे नाले सां हलाए थो। अॼु KTN न्यूज़ जे नाज़रीन लाइ हिन ईद स्पेशल प्रोग्राम में रजब फ़कीर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे दौर जी जेका मौसीक़ी आहे उन जा नवां कहिड़ा चैलेंज आहिनि? तव्हां हिकिड़ा नौजवान गायक आहियो। बेसिकली असांखे तमामु घणा चैलेंज आहिनि सिंधी मौसीक़ी में, पर वरी बि हींअर जेको नओं ट्रेंड असां ॾिसूं था पिया त असांजा नौजवान जेके आहिनि सो हाणे महिनत कनि था पिया ऐं उन्हनि खे महिनत करे ई अॻिते अचणु खपे ऐं जेतिरो थी सघे त हू पंहिंजो नओं जेको तख़लीक़ूं आहिनि, जेको नयूं तख़लीक़ूं आहिनि हू पाण पंहिंजे वसहार, पोइ भले का जॾहिं थिए, पहिरीं जॾहिं थींदी पोइ सुठी थींदी, पोइ उनखां बि सुठी थींदी, त पंहिंजी महिनत पाण करे अॻिते ईंदा त हू असांजी सिंध लाइ ऐं सिंधी मौसीक़ी जे लाइ तमामु वॾो जेको सो फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी ऐं सुठो साउंड हूंदो। ही काफ़ी पेश थो कयां चंद सेठो उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान साहब खे तमामु बहितरीन गायो। असांजी सिंध जा ॿिया बि रागी हुननि बि तमामु सुठो ढंग सां निभायो आहे। दम दम याद मारन विच दम दम में याद मारन विच जूंगा अला मारन विच गाल जो मारन ओ मारन विच गाल जो अला सांगल विच गाल जो दम दम में याद पवचो मारन मिठियूं ओ ॻाल्हियूं मारन मिठियूं मारन मारन मिठियूं ॻाल्हियूं अला सांगल मिठियूं ॻाल्हियूं दम दम में याद पवचो मारन मिठियूं ओ ॻाल्हियूं दम दम में याद पवचो मारन मिठियूं ओ ॻाल्हियूं। कीअं हिकिड़ी नंढी उमिरि में तव्हां सिख्या हासिल कई ऐं वरी ॿियनि पंहिंजनि शागिर्दनि खे बि अकेडमी बि क़ाइमु कई, केतिरा शागिर्द पैदा कया आहिनि? ही मुनफ़रद रवैयो आहे मौसीक़ी जी, ख़ासि तौर ते दुनिया में हिकिड़े नौजवान गायक जी हैसियत में। इहो बेसिकली मूं ते ख़ासि महिरबानियूं आहिनि। पहिरीं जॾहिं स्कूल में आउं पढ़ंदो हुअसि त मुंहिंजा जेके उस्ताद हुया उन्हनि में आउं नथो उन्हनि खे विसारे सघां, जीअं साईं शंकर सागर ऐं साईं हरीश दयालदास, उहो साईं अलाजुड़ दर्स, साईं कैलाश रोडा, इन्हनि मूंखे तमामु घणो उत्साह हुयो। छो त मूंखे ॻाइण जो शौक़ु न हो, पर जीअं ई पंहिंजो घर में उथंदा हुआसीं, स्कूल जे लाइ रवानो थींदा हुआसीं, घर में साज़ ई ॿुधंदा हुआसीं। मुंहिंजो बाबा बि हारमोनियम प्ले कंदो हो, उनखां अॻु में उहो ढोलक प्ले कंदो हो मुंहिंजे ॾाॾा सां गॾु। मुंहिंजो भाउ वॾो उहो बि हारमोनियम प्ले कंदो हो। त पोइ
स्कूल में जॾहिं प्रोग्राम थींदा हुआ त पोइ उनमें पंहिंजो इहो 23 मार्च हुजे 14 अगस्त हुजे त उन्हनि सभिनी प्रोग्रामनि में साईं मूंखे ॾाढो उत्साहींदा हुआ ऐं साईं सागर वरी मिली नगमा लिखी ॾींदा हुआ त पोइ उन्हनि ते वरी उहो जॾहिं आउं ॻाईंदो हुउसि त माना ज़िंदगी में मूंखे यादि कोन्हे त मूं फर्स्ट पोज़ीशन न खई हुजे। पोइ साईं यारनि मूंखे ॾाढो उत्साह चई तुंहिंजे गले में उहा शइ आहे ऐं तूं पढ़ाई सां गॾोगॾु हिनखे बि स्टार्ट वठि। सो उनखां पोइ मूंखे ज़ाती तौर ते जेको सो दिलि में ख़्यालु आहे मुंहिंजो ठीकु आहे हिन फील्ड खे जेको सो जॉइन कयां। उनखां पोइ ख़ासि महिरबानी मूं ते इहा थी जो जॾहिं मूं मैट्रिक पास कई त पोइ असांजे घर जा हालात ठीकु न हूंदा हुआ। पोइ वॾे में वॾी महिरबानी मूं ते उस्ताद शफ़ी फ़कीर जी थी। सो मूंखे यादि आहे उहो दौरु त मूं वटि हिकिड़ी ड्रेस हूंदी ऐं हिकिड़ो जोड़ो हूंदो हुयो। उहो मूं प्रेस कया कोयलनि वारी इस्त्री ते ऐं ईअं निकितुसि उमरकोट जे लाइ। इहा आउं तव्हां सां ॻाल्हि पियो कयां 2001 जी या 2 जी। पोइ तक़रीबन 8 खां 9 साल कंटिन्यूस आउं उस्ताद वटि रहियसि ऐं उस्ताद जूं ख़ासि महिरबानियूं हुन तमामु घणी सख़ा कई ऐं तमामु घणो सख़ी माण्हू आहे। अलाह साईं जी उमिरि दराज़ करे। पोइ हुन जेको मुंहिंजो हाल हुयो जेको सिखण जो मुंहिंजो हाल हुयो ऐं हुन ॾियण खां न घटायो। हू तमामु वॾो सख़ी माण्हू आहे। उनखां पोइ हुनजी हिदायतुनि ते ई मूं मिठी में 2008 में या 9 में पंहिंजो अकेडमी क़ाइमु कई। सो हींअर अलाह जो शुक्र आहे 25 खां 30 शागिर्द बि आहिनि उहो बि सिखंदा पिया। आउं पाण बि अञा ताईं आहियां शागिर्द पर जहिड़ो मुंहिंजो हाल आहे सो इनजे करे इहो कमु हले थो पियो। अञा बि वधीक कमु करण जी ज़रूरत आहे अञा महिनत करण जी ज़रूरत आहे लॻा पिया आहियूं। साईं असांजे सिंध जो तमामु बहितरीनु शाइर नौजवान शाइर आहे साईं दीदार शाह गज़ल आहे ऐं नई कंपोज़िशन आहे सो ॿुधंदड़नि जे नाले राग सारंग। सावण में हरण आया होया हेल सावण में हरण आया होया चंद जे हेठां चरण आया होया हेल सावण में हरण आया होया चरण आया होया हेल सावण हुन अते छाणण जे लाइ हिकिड़ो घुरियो हुन अते छाणण जे लाइ हिकिड़ो घुरियो हुन अते छाणण जे लाइ हिकिड़ो घुरियो ॻोठ सारे मां परण आया होया ॻोठ सारे मां परण आया होया चंद जे हेठां चरण आया होया हेल सावण में हरण आया होया हेल सावण में। हिकिड़े
वॾे गायक जो दर्जो हासिल कयो आहे, ॾे तोड़े परॾे में मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हां वञी ही परफॉर्म कयो आहे, छा फील थिए थो, कहिड़ो फ़र्क़ु आहे हिकिड़े दौर जे गायकनि में, अॼु जे नौजवान तरबियत याफ़्ता इल्म मूसीक़ी जी सिख्या हासिल कंदड़ के नौजवान गायक में कहिड़ो फ़र्क़ु था फील करियो? फ़र्क़ु इहो त असां कंहिं मीडिया जे पोयां न डोड़ियासीं। पहिरीं ॻाल्हि त पहिरीं असां चयो त मीडिया त ज़रूरी आहे, पर मीडिया ते माण्हू तॾहिं अचे जॾहिं घटि में घटि पुख़्तो थिए, रुपए मां 4 आना पुख़्तो थिए। इन जे करे पोइ असां इन्हनि शयुनि ते ध्यानु न ॾिनो, बसि असां पंहिंजे कम सां कमु रखियो। ऐं ज़िंदगीअ में हालांकि आउं सॼो यूरोप घुमियो आहियां, अञा ताईं मुंहिंजो हिकिड़ो बि एल्बम कोन आहे, न ई का मूं स्टूडियो जेको एॾियूं ख़ासि रिकॉर्डिंग्स कयूं आहिनि, पर इहो अलाह जी महिरबानी आहे, जेको कमु कयो आहे उनजो सिलो मिले थो पियो। अच्छा, हिन वक़्तु मीडिया जा पंहिंजा जेके आहिनि, सोशल मीडिया जा पंहिंजा हिकिड़ा वसीला आहिनि, उन जे करे इलाही सवलो बि थियो आहे, पर साॻिए वक़्त ते फ़नकारनि लाइ नवां चैलेंज आहिनि। कैसेट जो दौर ख़तमु थी वियो, कंपनियुनि जो दौर ख़तमु थी वियो, रेडियो तोड़े टीवी, हिकिड़ा मुख़्तलिफ़ चैनल हुया जंहिं टाइम ते फ़नकारनि खे सपोर्ट थींदी हुई, फिनेंशियली सपोर्ट थींदी, आम माण्हू ताईं पहुचणु सवलो थींदो। कीअं ॾिसो था हिन दौर खे, सोशल मीडिया जे दौर में हीउ सॼो कुझु फ़नकारनि जे लाइ नओं चैलेंज आहे? बिल्कुलु नओं चैलेंज आहे, ऐं उन सां गॾोगॾु सोशल मीडिया जो तमामु घणो फ़ाइदो बि थियो आहे त नुक़सान बि थियो आहे, जेकॾहिं उनखे केरु पॉज़िटिव वठे त। सो मुंहिंजो बि हिकिड़ो गीत हुयो, मूं पंहिंजो कंपोज़ कयो हुयो, उहो गीत मूं जॾहिं सोशल मीडिया ते छॾियो त डायरेक्ट कैनेडा खां मूंखे फ़ोन आई ऐं मुंहिंजी वीज़ा लॻी, ऐं अलाह जे महिरबानी सां हाणे आउं 5-7 दफ़ा उतां थी आयो आहियां। ऑस्ट्रेलिया बि वियो आहियां, हिंदुस्तान बि वियो आहियां, माना मुख़्तलिफ़ मुल्कनि में जहिड़ो। पर इहो माना फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे। जेको माण्हू उनखे जेकॾहिं पॉज़िटिवली वठे त हींअर अॼुकल्ह हर माण्हू वटि पंहिंजो चैनल आहे। आखड़ली फड़ू के मोरे घरान पधरो थाना जोयो 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 जिया आजिरे रसेला हरा घोड़ा पानी पिया। आखड़ली फड़ू के जी, आखड़ली फड़ू के मोरे घरान पधरो थाना जोयो 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 जिया अरे आजिरे रसेला थाना हेला कर कर जिया। हिकिड़ो ज़मानो हो जंहिंमें कैसेट जी दुनिया में आम माण्हू ताईं फ़नकार जी पहुच सवली थींदी हुई, टैप हूंदो हुयो, होटलनि ते वॼंदो हुयो। हाणे नओं चैलेंज आहे, फ़नकार खे पाण ॻाए पंहिंजो कलाम सोशल मीडिया ते रखिणो आहे ऐं पाण जेको आहे सो पंहिंजी मार्केट ॻोल्हा करणी आहे, माण्हुनि ताईं पहुचणो आहे, पंहिंजा नवां नवां कलाम ॻाइणा। अॻे त उनखे सपोर्ट थींदी हुई, कंपनियूं जेके आहिनि मूसीकार बि ॾींदियूं हुयूं, फ़नकार उते वेंदो, स्टूडियो बि हूंदो। हाणे ही समूरा चैलेंज जेके आहिनि सो फ़नकार लाइ नवां आहिनि। चैलेंज त हर माण्हू जे लाइ हूंदा आहिनि, पर जेकॾहिं हिकिड़ो आर्टिस्ट आहे हू सची नियत सां ऐं सुठो ऐं निज कमु करे थो त हुनजो कमु ज़ाया नथो थिए। मुंहिंजे ख़्याल में त ईअं आहे। कहिड़नि फ़नकारनि खे पसंदि कयो था? उस्ताद मुराद फ़कीर सिंध जो तमामु वॾो नाले वारो गायक हो, जंहिं पंहिंजा शागिर्द बि पैदा कया, माई भागी खां वठी हिकिड़े दौर जी थर जी सिंध जी हिकिड़ी सिंधी मूसीक़ी जी इहे गवैया, इहे गायक सुञाणप रहिया। हाणे जेके आहिनि सो नवां शाइर बि आहिनि। अॼु जे जदीद दौर में तव्हां ही पंहिंजूं धुनूं उनजो साॻियो विरसो संभालियो था, छा था सम्झो त अॼु जे दौर जा जेके शाइर आहिनि उहे इन क़िस्म जी पुख़्तगी वारी शाइरी जेका आहे सा उहा कई वञे थी पई, तव्हांखे उहो सुठो मौक़ो मिले थो उन्हनि खे ॻाइण जो, या को फ़र्क़ु नज़र अचे थो? बिल्कुलु, तव्हां दादा जे नाले सां ॻाल्हि कई त हू त मुंहिंजे ख़्याल में असांजी थर जो माना ईअं सम्झो त लीजेंड हुयो, जंहिं तमामु घणा माण्हू हुन वक़्त में पैदा कया जॾहिं का बि फैसिलिटी न हुई, कंहिं शइ जी फैसिलिटीज़ न हुयूं, तॾहिं बि हुन एतिरा माण्हू पैदा कया। उन्हनि में आरिफ़ फ़कीर आहे, बुढो फ़कीर आहे, मोहन भगत आहे, वासुदेव भगत आहे, अलाए केतिरा सालू भगत आहे, तमामु घणा हुन माण्हू हुन दौर में पैदा कया, माई भागी। सो हींअर त तमामु आसान थी वियो आहे। बाक़ी शाइरनि जी तव्हां ॻाल्हि पिया कयो त अॼुकल्ह असांजो नौजवान बि तमामु बहितरीनु पियो लिखे ऐं असांजे आर्टिस्टनि खे ज़रूरत आहे इन शइ जी त हुननि खे उहो ऑन कनि ऐं उन्हनि खे ॻाइनि। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती तौर ते हिकिड़ी जेको सो इहा नेचर रही आहे त आउं कॾहिं बि कंहिं शाइर जे चवण ते हुनजो गीत न आहियां ॻाईंदो। मूंखे जेका बि शाइरी जेकॾहिं मूंखे फेसबुक ते बि नज़र अची सुठी लॻी त आउं ॻाए छॾींदो आहियां।
सो इहा शइ असांजे आर्टिस्टनि में हुजणु ज़रूरी आहे। उस्ताद मुराद फ़कीर जे कलामनि जी अॼु बि महफ़िलनि में जिते किथे तव्हां खां फरमाइश थींदी हूंदी, उस्ताद बेशक। मुराद फ़कीर जा कलाम ॻाईंदा आहियो? बेशक, बिल्कुलु ॻाईंदो आहियां। कीअं फील थिए थो त केॾा वॾा गायक हुआ ऐं केतिरो सुठो ॻायो? तमामु वॾा गायक हुया। माना आबदा परवीन जहिड़ी लीजेंड असांजे मुंहिंजे ख्याल में एशिया में न आहे, हुन बि उन्हनि जूं ट्यून्स ॻायूं। वाह, तेरा सेवन रे आबाद छा आहे, इहे चिरमीरो बिलाल सां हेत। हा वाह हा, त पोइ बिल्कुलु उहो तमामु वॾा माण्हू आहे, असां उन्हनि जे पेरनि जहिड़ा बि न आहियूं। हुननि हिकिड़े दौर में बाक़ाइदे पंहिंजी मुनफरद न रुगो सुञाणप काइमु कई, पर नयूं धुनूं, नयूं कंपोज़िशन, बेशक तमामु सुठा ॿिया पाण जहिड़ा गायक पैदा कयूं हिकिड़े दौर में जॾहिं कम्युनिकेशन न हुई, मीडिया न हुई। हुननि पंहिंजो इलाही घणो वॾो पोरियो कयो, तमामु घणो पोरियो कयो। उनजे हिसे जो असां त माना तव्हां ईअं सम्झो त उन्हनि जो माना आने जो बि असां कमु नाहे कयो जेको हुननि कमु कयो हुन दौर में। तॾहिं त रेडियो ते वञण बि तमामु माना वॾा जेको सो ज़ोर लॻाइणा पवंदा। उनखां बाद में बि हुते साईं 5 ऑडिशन्स थींदियूं हुयूं, उनखां पोइ उनखे अप्रूव कयो वेंदो हो। हींअर त तव्हां ॾिसो माना जहिड़ो तहिड़ो फनकार आहे, जंहिंखे आ करणु नथो अचे सिधो हले वञे त चैनल। तव्हां हिकिड़ा अहिड़ा मुनफरद नौजवान गायक कयो हिन दौर जा, जंहिं क्लासिकल मूसीक़ी जी हिकिड़े क्लासिकल गवे खां सिख्या हासिल कई। छा थो महसूस थिए अॼु जे दौर जो समूरा गायक, नौजवान गायक सिख्या हासिल करे पोइ अचनि था, कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं वॾो फ़र्क़ु आहे, उहो तव्हांजे साम्हूं पियो आहे, ऑडियंस जे साम्हूं पियो आहे। जेको सिख्या वठी ऐं पको पुख़्तो थी जेकॾहिं अचे थो, ऑन एयर थिए थो, त पोइ माण्हू सम्झनि था न साईं। तव्हां जेतोणीकि आम महफ़िलुनि में क्लासिकल नथा ॻायो, पर पोइ बि तव्हां क्लासिकल मूसीक़ी जी सिख्या हासिल कई। साईं आउं नथो ॻायां, भले ठीकु आहे, असां जिते बि वञूं था ज़ाहिर आहे माण्हुनि जी फरमाइश हुजनि थियूं, पर मुंहिंजो रूटीन आहे, ऐं निंड मां उथंदो आहियां त सॼो ॾींहुं मुंहिंजो जेको रियाज़ जो टाइम आहे त आउं क्लासिकल ते ई कमु कंदो आहियां, जेको मुंहिंजो उस्ताद जो मूंखे ॾसियलु आहे। छो त बेस हूंदो आहे, बेसिक शयूं जेके आहिनि उहो सॼो उन्हनि में निखार ईंदो आहे न। पोइ तव्हां भले शयूं सिधो गज़ल ॻायो, गीत ॻायो, कलाम ॻायो, पर हुन में जेकॾहिं क्लासिकल ते तव्हांजो जेकॾहिं रियाज़ थियल आहे त उनजो वॾो असरु पवे थो, उनमें निखार अचे थो उन्हनि शयुनि में। ज़रूरी न आहे तव्हां वञी हर महफ़िल में क्लासिकल ॻायो, ऐं ज़रूरी न आहे त हर महफ़िल में क्लासिकल ॿुधण वारा हुजनि। अॼु जे नौजवान गायक खे, अॼु जे दौर जे गायक खे तव्हां इहा ई नसीहत कंदो त हू क्लासिकल मूसीक़ी भली न बि ॻाइनि, पर क्लासिकल मूसीक़ी जी सिख्या ज़रूरु हासिल कनि, छाकाणि त ॻाइण लाइ क्लासिकल मूसीक़ी जी सिख्या ज़रूरी आहे। ज़रूरी आहे, बिल्कुलु बिल्कुलु। जीअं असां पंहिंजो स्कूल में वेंदा आहियूं त पहिरीं असांखे रसमुल ख़त पढ़ाई वेंदी आहे, अलफ़ बे या ABC, त क्लासिकल ईअं ई आहे। जेकॾहिं असां उहे सभई शयूं पढ़ंदासीं, उन मां पोइ असां सेंटेंस ठाहींदासीं, उनखां बाद में जुमिलो ठाहींदासीं, पोइ हीअं थियो साईं, पोइ ऐं सॼो मौसीक़ी में बि ईअं जो ई आहे थ्योरी में, त हिन जा माना जेको सो वॉवेल्स कहिड़ा आहिनि, इहो सभु कुझु आहे हिन मौसीक़ी में। अॼु KTN जे नाज़रीन खे मुंहिंजो ख़्याल आहे त उस्ताद मुराद फ़कीर खे यादि कजे, तव्हांजे ॾाॾे खे, त हुनजो को गीत जेको तव्हांखे पसंदि हुजे उहो ॿुधायो। बसि ईद जो मौक़ो आहे, ईद जे हवाले सां ई गीत आहे, ऐं मुर्तज़ा शाह ॾाढा ई असांजो तमामु सिंध जो बहितरीनु शाइर हुयो, हुनजो ई गीत आहे। घर घर मगर असांखे दिलबर जी दीद थे, मां नक़द जान ॾियां क़ीमत में यार तुंहिंजे बाज़ार नाल में दिल जे ख़रीद थे। अञा तूं न आए वरी ईद आई,
वरी दवाई अथई छो लाइजे अथई छो लाइजे एॾी देर लाए अञा कोन आए अञा कोन आए वरी दवाई वरी दवाई अथई छो लाइजे अथई छो लाइजे एॾी देर लाए अञा कोन आए साईं हिकिड़े ज़माने में उस्ताद मुराद फ़कीर खे तव्हां ॿुधो उन जी गायकी खे ॿुधो अॼु उन जो फोटो उस्ताद रजब फ़कीर हिन महफ़िल में पाण गॾिजी ॿुधोसीं छा चवणु चाहींदो रजब ॾाढो सुठो ॻाए थो ऐं पंहिंजे उन ॾाॾे जूं जेके बि कापी उतारे थो उनखां बि सुठो करे ॻाए सघे थो ऐं नौजवान आहे उनजो गलो बि हर कमु सुठो करे थो मूं मुराद खे तमामु घणो ॿुधो तमामु घणो हिकिड़ो ॿ साल न पर 10 साल ॿुधो पर रजब उनखां कंहिं क़ीमत ते घटि न आहे ऐं उहो सम्झो त हिन मौजूदा वक़्त जे जेके बि ॻाए थो त उहो जेको पुराणी गायकी साॻी उतारे सघे थो उनखां बि बहितर हिन गले में कुदरत वारे उहो ॾिनी आहे लर्ज़िश तंहिं करे हू उनखे वधीक बहितर करे ॻाए सघे थो मुराद फ़कीर वटि त हू गवैयो हो तंहिं करे हू तान बि हणी सघंदो हो पर ही ख़र्च या गतूं विच में कढण वारियूं ॻाल्हियूं साॻियूं साॻियूं हुन वटि आहिनि रजब फ़कीर क्लासिकल बि ॻाए थो उस्ताद शफ़ी जो शागिर्द बि आहे पर उन सां गॾोगॾु रजब हिते अकेडमी बि क़ाइमु कई आहे पंहिंजा शागिर्द बि पैदा कया आहिनि तव्हां छा चवंदव त अॼु जे हिन दौर जी मूसीक़ी खे शफ़ी जो गलो जेको आहे शफ़ी खे नॉलेज तमामु घणो रजब जेकॾहिं क्लासिकल ॻाए थो त उनमें बि हुनजा जेके जंहिं हंध ते हू गत कढे थो या सम्झो त कुझु गले जे हवाले सां जेकॾहिं तार ॾिणे थो ॾाढो प्यारो लॻे थो मिठो लॻे थो हिकिड़े दौर जा पुराणा गायक हुया जेके थर जी सुञाणप बणिया माई भागी मुराद फ़कीर मोहन भगत आरब फ़कीर इलाही सारा जेके आहिनि सो गायक अॼु जे दौर में ही नौजवान गायक ॻाइनि था पिया सादिक फ़कीर खां पोइ ही जेके नौजवान गायक आहिनि रजब फ़कीर ऐं उन्हनि वरी पंहिंजा शागिर्द पैदा कया आहिनि ही दौर मुख़्तलिफ़ कीअं लॻे थो तव्हांखे वधीक मुख़्तलिफ़ आहे छाकाणि त हुननि एकेडमियूं क़ाइमु करे रखियूं आहिनि जंहिंमें सिखण वारा बि वञनि था ऐं उहो सिखण जी कोशिशि जॾहिं त अॻे इहा ॻाल्हि हुई कान जेकॾहिं को भेड़ो हलंदे हलंदे सिखी वठे मुराद फ़कीर खां त ॿी ॻाल्हि बाक़ी हुनजी को बि एकेडमी न हुई ऐं न वरी माई भागी खे बाक़ी माई भागी आहे मोहन भगत आहे या ॿिया उन्हनि पंहिंजो पंहिंजो अंदाज़ ॻाइण जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ हो केतिरो उन्हनि खे नाले जो ॿियनि खे उहो आउं चवां थो त उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो कंठ कयो सुठो आहे ऐं ॿुधंदड़ मां कहिड़ा माण्हू ॿुधनि था के त अहिड़ा माण्हू आहिनि हुन जेको रवाजी ॻाल्हि खे पोइ चवंदा हा हिकिड़े पासे सम्झी हूंदो आहे मां चई राणो कर हाणे चइबो मां राणो करां थो त पियो चए पोइ वाह वाह तंहिं महिल हुनखे ख़बर कोन हुई न अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जेके गैर ज़रूरी रिमार्क्स ॾेई वठंदा आहिनि ॻाइण खे अचे थो ॻाइणो फ़कीर थी सघे थो जंहिं काठी मां सुर कढियो आहे हीअं त कमर्शियल जेके आहिनि ॻाइणा ही ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे त उस्ताद रजब पंहिंजा खोड़ सारा शागिर्द बि पैदा कया वॾी ॻाल्हि तमामु वॾी ॻाल्हि उस्ताद छाकाणि त रागी जेको आहे शाइर आशिक़ आहे काइनात जो कुदरत जो आशिक़ आहे उनखे उनजी आशिक़ी खे पज़ीराई ॾियणु ऐं मुक़ामी वक़्त जे हद जा आहिनि उनखे पधिरो करणु इहो गायकनि जो कमु आहे तंहिं करे हीअ सफ़ा वॾी ॻाल्हि आहे त असांजे थर में जेकॾहिं के मौसीक़ार आहिनि या असांजूं जेके हिते जेके रीतूं रवाजूं या जेको बि आहिनि
उन्हनि खे मथे खणी वञण ऐं ॿुधाइण त असां छा आहियूं, असांजी तहज़ीब छा आहे, त उहा जेका ॻाल्हि हिननि जे हथ में जेका ही करे थो पियो ऐं घणनि खे ॾिए पियो जेको वंड करे माण्हुनि खे ॿुधाए रहिया आहिनि, ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। साईं ख्वाजा ग़ुलाम फरीद साहिब जिन जी काफ़ी आहे उनजा चंद बोल। हर वेले तांग हर वेले तांग यार दिया मैं ता बैठी का गुदारा आपको बन जाके मैं कासिद गला मैं दखी गयो हाल बीमार गुलाम फरीदा मैं ताई जिमें बिछड़ियां कूंज कतारा सावल मोर मुहारा सावल मोर मुहारा सावल तत्तीरो रो तत्तीरो रो तत्तीरो रो मैं बात निहारा सावल मोर मुहारा आरा सावल मोर मुहारा तत्तीरो रो मैं बात सावल मोर मरवेसा 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 पर छदसा नहीं झोक ते मंझ मही दे आउण वजण दी जान काई जितां लंघसन यार जहीं दे यार फरीद यार फरीद यार फरीद
चल मंगो दुआई न बिछड़न यार कहीं दे मन मन माता पीर मनावा मन मन माता पीर मनावा मुल्ला कोलू तावीज लिखावा मुल्ला कोलू तावीज लिखावा मैं करनिया मैं करनिया जत हजारा सांवल मोर मुहारा सांवल मोर मुहारा। शायद हिन वक़्तु थरपारकर जो वाहिद गुलूकार है जंहिं वटि सुर बि आहे ऐं शाइरी जी चूंड करण जी तमामु ज़बरदस्त हिन वटि हिकिड़ी सघ आहे। हिन वटि सुर आहे, हिन वटि मिठास बि आहे, आवाज़ जी शनाख़्त आहे ऐं हू उतार ऐं चढ़ाव जेका ॻाइण में थिए थो उन खे बि हू ज़बरदस्त तरीक़े सां सम्झे थो ऐं ॻाइण खे कीअं जेका आहे सो उन रिधम खे मेंटेन रखिजे उन खे बि मुराद फ़कीर खे बि ॿुधो आहे। मूं मुराद फ़कीर खे बिल्कुलु ॿुधो। मुंहिंजे बचपन में तक़रीबन आख़िरी जेके हुनजा 5-7 साल हुया असांजे पंहिंजे घर जे शादियुनि माना सोशल गैदरिंग्स में हू सदाईं ॻाईंदो रहियो। उहो असांजो पाड़ेसरी हो। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिन कलाम ॻायो हींअर बि ॻाल्हायां मूंखे रोअण पियो अचे। एॾो ख़ूबसूरत हिन ॻायो। सही तमामु बहितरीन गज़ल आहे। मुंहिंजो उस्ताद बि आहे साईं शंकर सागर जो गज़ल आहे। पेरे तुंहिंजे पायल परे खां वॻिया पेरे तुंहिंजे पायल पायल परे खां वॻिया पेरे तुंहिंजे पायल परे खां वॻिया लॻे थो वसां सां पुराणी ठगिया लॻे थो वसां सां पुराणी ठगिया तेरे तुंहिंजे पायल परे खां वॻिया तेरे तुंहिंजे पायल परे खां वॻिया जॾहिं भञंदे आरस टुटी पई चूड़ी 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 चवे थी त तुंहिंजे करे ई भॻिया चवे थी त तुंहिंजे करे ई भॻिया तेरे तुंहिंजे पायल पायल करे फ़कीर हिन वक़्तु सिंध जो सुरीलो रागी आहे ऐं सुरीलो हुअण मां मुराद इहो आहे त जेके बि शयूं ॻाए थो पंहिंजूं धुनूं तख़लीक़ करे थो ऐं कंहिंजी सिफ़ारिश ते न ॻाईंदो आहे। जेका शइ हुनखे वणंदी आहे जेके ॿोल वणंदा आहिनि उन खे कंपोज़ कंदो आहे। पर असल जेका इन जी ख़ूबी जेका आहे जेको आहे वॾे में वॾी उहा आहे त हीउ जेको ॿोल कहिड़ी रागड़ी में वेस ॾकाइनि था उहो हुनखे सम्झे थो उन रागड़ी में जेको उहो उनखे जेको उहो वेस पाराईंदो आहे रागड़ी जो। इहा वॾे में वॾी हिन में ख़ूबी आहे ऐं जेको चइजे त इहो घटि आर्टिस्टनि में हूंदी आहे त जेको इहो रजब में बाक़ाइदा पढ़ियो लिखियो ऐं उस्ताद शफ़ी जो शागिर्द बि आहे ऐं तमामु घणो जेको यानी त गहराई में वेंदो आहे ॿोल घुरनि छा था अपील कहिड़ी धुन लाइ कनि था कहिड़ी रागणी लाइ कनि था उन मुताबिक़ जेको उहो धुन कंपोज़ कंदो आहे।
सो उन जो जेको मेन सबबु इहो आहे त उहो जेको जेके बि शयूं हिन वक़्त में सिंध में जेके ॻायूं आहिनि जेके मशहूरु थियूं आहिनि उहो हुन जूं पंहिंजूं कंपोज़िशन्स आहिनि। सो उन करे ही जेको ॾाढो मक़बूल आहे ऐं अञा बि जेको आउं दुआ करां थो एज़ ए उस्ताद एज़ ए वॾो हुनजो त अञा बि सुठो तमामु पूरी दुनिया में पंहिंजो नाउ थर जो कमाईंदो ऐं जेको महिनत कंदो ऐं हुनजो फल ज़रूरु मिलंदो। हीउ पंहिंजो सिंधी लोकगीत आहे ऐं इहो मुंहिंजे ॾाॾा जी कंपोज़िशन आहे, सभिनी ॿुधण सरकार मुंहिंजा हाकम साईं हलो नथी मुल्क लीलाणो अमराणो मुंहिंजा बोराणो मुल्क लीलाणो अमराणो मुंहिंजा बोराणो तार फुले ॾाढी सरकार मुंहिंजा हाकम साईं हलो
आरब फ़कीर हिकिड़े दौर जा तव्हां गायक थर जी सुञाणप कयो ऐं अॼु जा ही नौजवान गायक आरब फ़कीर खां पोइ इलाही सारनि गायकनि हिते मिठी जी सुञाणप बणिया आहिनि, जंहिंमें उस्ताद रजब फ़कीर जी महफ़िल पाण गॾिजी ॿुधीसीं। छा चवंदव रजब जे लाइ? रजब साईं असांजो दादा आहे, असांजो फ़कीरनि में छोकिरो न सुधरियो आहे ऐं हिन जी अला हयाती करे इहो साईं तमामु अञा मथे ॻाल्हि हो। तव्हांजो उस्ताद हुयो मुराद फ़कीर, हुनजो बचड़ो आहे साईं, उनजो बचड़ो आहे, उनजो पोटो आहे, पोटो आहे, हिकिड़ो नौजवान गायक आहे। अॼु तव्हां उमिरि रसीदा थिया आहियो, छा चवंदव? असीं साईं दुआऊं कंदा रहंदासीं त बाबा अला करे अञा वधीक हुजे। न पर हुनजे हुन गायकी खे छा था चओ त हुन नंढी उमिरि में हुन पंहिंजो फन सुधारियो आहे न साईं, हुन नंढी उमिरि में जेका ॻाल्हि कई आहे सो तमामु फन सुधारियो आहे, महिनत कई आहे सभु रागिन जी गायकी गति जी, असांखे ॻाल्हि वणे पई तमामु घणी। जी नाज़रीन, थर जी पंहिंजी जिते लोक मूसीक़ी आहे उते थर जा ही लोक फनकार, थर जा गायक उस्ताद मुराद फ़कीर खां मोहन भगत ताईं ऐं माई बागी खां वठी सादिक फ़कीर ताईं थर जा ही सुरीला गायक जिते थर जी सुञाणप रहिया, उते अॼु जो थर जो नौजवान गायक तमामु शानदार ख़ूबसूरत ॻाए थो, जंहिंमें उस्ताद रजब फ़कीर जी ही ख़ूबसूरत महफ़िल तव्हांजे नज़र कईसीं। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, मिठी थर पार कर। अञा तूं न आए वरी ईद आई, अञा तूं न आए वरी ईद आई, अथई छो लाजे एॾी देर लाई, सजण तूं न आए अञा तूं न आए, सेवा तुंहिंजे सुहिणा कबियूं की नई दूं, सिवा तुंहिंजे सुहिणा कबियूं की नई दूं, खिली कान कंहिंखे मुबारक ॾिनी मूं, नकी पाण वाए नकी पाण वाए, न बोली ॿुधाई, अञा तूं न आए सजण तूं न आए।